गुपचाणी में खबरवा से शेयर कई पिया नवाबशाह सांगड़ रोड ते मुसाफिर बस कल्टी थी है। 15 का अधिक मुसाफिर जख्मी थिया आहिनि। जख्मिन में मर्द औरतों और बारड़ा शामिल आहिनि। जख्मिन के नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया गुपचाणी में नवाबशाह सांगड़ रोड ते मुसाफिर बस कल्टी थी पई है। 15 का अधिक मुसाफिर जख्मी थिया आहिनि। जख्मिन में मर्द औरतों और बारड़ा शामिल आहिनि। जख्मिन के नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो। अवां खे हादसे बाबति आगाह कयूं पिया। नवाबशाह सांगड़ रोड ते मुसाफिर बस कल्टी थी पई है। 15 का अधिक मुसाफिर जख्मी थी पिया। जख्मिन में मर्द औरतों और बारड़ा शामिल आहिनि। जख्मिन के नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो। अवां खे ख़बर ॾियूं पिया नवाबशाह सांगड़ रोड ते मुसाफिर बस कल्टी थी पई है। 15 का अधिक मुसाफिर जख्मी थी पिया आहिनि। जख्मिन में मर्द औरतों और बारड़ा शामिल आहिनि। जख्मिन के नवाबशाह अस्पताल मुंतकिल कयो वियो।